आज भी होगा कल भी होगा, यहाँ भी होगा वहाँ भी होगा, जीना होगा मरना होगा। पेटेलफ जो अॻवान ऐं पेटेलफ जो सॼो सख़्त जेको तुंहिंजो ग़ुलाम अली खां कई आयो आहे साईं शाहनवाज़ निज़ामानी जी क़यादत में महिरबानी। जेके दोस्त हिते पहुचनि पिया उन्हनि सभिनि जा कुर्ब एग्रोवेज कॉलोनी यूनिट जा असांजा दोस्त हाणे असांखे जॉइन कयो आहे साईं वीर इकबाल चांदपुर ॿिया मरकाज़ जुड़ेजो ऐं संदन दोस्त संदन महिरबानी। सभई दोस्तों मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त हिते असांखे साबित कदम रहणो आहे। असां पंहिंजे सफ़र में ॾार कोन विझंदासीं, इन करे हिते केरु टीचर, केरु एग्रीकल्चर वारो, केरु पटे वारो, केरु हिते ॿी का नौकरी, असां सभु मुलाज़िम असां सभिनी जो मसइलो आहे। इन करे नारो हिकु ई लॻणु खपे, मुलाज़िम इतिहाद, मुलाज़िम इतिहाद, मुलाज़िम इतिहाद, मुलाज़िम इतिहाद। इन करे दोस्तनि खे दिलि में जायूं ॾियनि, पर पोयां हटनि त जीअं असांजा दोस्त अञा वेही सघनि। हिन पासे बि असां वटि जॻह मौजूदु आहे, पर असांखे हिते 4-5 कलाक जे लाइ वेहणो आहे। इन करे असीं चाहियूं था त कैंप जे अंदरि दोस्त मौजूदु हुजनि। असां वटि अलादीनो सोमरो यूनिट जा दोस्त साईं रमज़ान सोमरो जी अॻवानी में हिते पहुची चुका आहिनि, महिरबानी। फतेहाबाद जा दोस्त साईं एजाज़ सोमरो साहिब जी अॻवानी में हिते पहुची चुका आहिनि। असां वटि असांजो तारका अॻवान लियाकत पवर जेको पंहिंजे सत समेत पहुची चुको आहे, महिरबानी। सभई दोस्त पहुची चुका आहिनि, साईं इशफाक साहब ऐं ॿिया जेके दोस्त आहिनि अयूब खट्टी साहब, सभिनि खे वेलकम। एलिमेंट्री कॉलेज का नूर मोहम्मद साहब पहुची चुको आहे, महिरबानी नूर मोहम्मद। असां वटि गज़ेटेड ऑफिसर जा दोस्त जेके आहिनि महबूब कास्केली साहब, साईं तारिक ज़फ़र साहब ऐं ॿिया जेके दोस्त आहिनि साईं नूर अहमद साहब, जेके बि दोस्त आहिनि सभिनी महिरबानी। वॾा वॾा सैयद इमरान शाह साहब साईं जन बि असांखे जॉइन कयो आहे, हाजी जूनी जो यूनिट खां, महिरबानी। असांजो दोस्त साईं नज़ीर चांदपुर साहब जेको बि हिते पंहिंजे सत समेत अंडालो यूनिट खां पहुची चुको आहे, महिरबानी साईं नज़ीर साहब। असांजो दोस्त साईं मुश्ताक चांदपुर साहब सत समेत जेके बि दोस्त अचनि पिया सभिनि खे साईं जिन्ना साहब बोलाची यूनिट खां पंहिंजे सत समेत पहुची चुको आहे, वॾी महिरबानी। साईं अल्ताफ़ मेमन साहब, साजिद साहब, आकिब जावेद साहब, जेके बि दोस्त असांखे जॉइन कनि पिया उन्हनि जो पंहिंजो ई मसइलो आहे, उन्हनि जी मेज़बानी आहे। सम्झो त हिते काशिफ़ केरु, हिते साईं ग़ुलाम हुसैन केरु, हिते जेकॾहिं मसइलो आहे त मुलाज़िमनि जो मसइलो आहे, हिते मुतालबा आहिनि त असां सभिनि जा मुतालबा आहिनि, हिते कतलाम आहे त सॼी क़ौम जो कतलाम आहे। इंशाअल्लाह कतलाम जे ख़िलाफ़ असां सिर्फ़ु हिकु कैंप न बल्कि कराची जा रोड बि सजाईंदासीं। 6 तारीख़ ते हे जेके बि दोस्त आहिनि इहे पाण सां गॾु 5 दोस्त कराची वठी हलंदा। पोइ जॾहिं वज़ीर आला हाउस जा बुर्ज लुटंदा तॾहिं ख़बर पवंदी बरादरी शाह खे त हीअ का क़ौम होती आहे ऐं असीं छा आहियूं। असीं जेकॾहिं हिते मौजूदु आहियूं त हिननि जी ताक़त ते मौजूदु आहियूं। इन करे दोस्तो सफ़बंदीअ में रहो, साबित कदम रहो। इंशाअल्लाह